अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी 2:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी। ॿी धुर केस में साम्हूं न पई अचे। जेकॾहिं को दलील ॾियणु चाहे थो त अची दलील ॾे। चीफ जस्टिस उमरता बिंदियाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। इम्पोर्टेड हुकूमत ग़ैर ज़रूरी बहरान पैदा कयो। फुल कोर्ट जोड़ण जो बहानो करे हुकूमत भॼणु चाहे थी। पाकिस्तान जी हुकूमत पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो नथी मञे। इमरान ख़ान ख़िलाफ़ साज़िश कंदड़ अॼु बि शर्मिंदा आहिनि। जमहूरियत उते हलंदी आहे जिते शिकस्त खे तस्लीम कयो वेंदो आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ जो चवणु हो त अदालती फ़ैसिले खे रद्द कंदड़नि खे सॼी क़ौम रद्द करे थी। नंढी चूंड में नून लीग खे पंजाब जी अवाम रद्द कयो। हाणे आम चूंडुनि में बि क़ौम खेनि रद्द कंदी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां बिजली महांगी करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर चवे थो काबीना बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। घरेलू सारफ़ीन लाइ कुझु महीना ॾुखिया आहिनि। बिजलीअ जे फ़ी यूनिट में ₹3.5 वाध कई वई आहे। पीटीआई मुल्क जी अदालत ते असरअंदाज़ थियण जी हर मुमकिन कोशिश कई आहे। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री ते हमलो, मुल्क जी अदलिया ते हमलो तसवुरु कयूं था। इमरान ख़ान मुल्क में बदमाशी करे इदारनि ते असरअंदाज़ थी रहियो आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान चवे थो गुज़िरियल 5 सालनि खां इमरान ख़ान पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला वठी रहियो आहे। नियाज़ी साहब पाण खे कानून खां मथां सम्झे थो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची में आया चंद्रीगढ़ रोड, सदर टाउन, नर्सरी, शारा फैसल, मलीर, मॉडल कॉलोनी, शाह फैसल कॉलोनी में बरसात। गुज़िरियल ॾींहुं सभ खां वधीक बरसात क़ायदाबाद में 59 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। केतिरनि इलाइक़नि मां बरसात जो पाणी निकाल न थी सघियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अरबा ताईं बरसात जो इम्कान आहे। नसीराबाद, ठुल, मियां साहब ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो। नसीराबाद वेझो ॻोठ आयोफ लपोटो में घर जी छित किरण सबबि औरत समेत 3 ॿारड़ा ज़ख़्मी। ख़ैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 माण्हू फौत थी विया। समेत कचा घर ड्रही पट। बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,73,970 क्यूसेक, हेठां वहिकिरो 2,68,886 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 57,549 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध। पाणी जे वहिकरनि में वाध थियण खां पोइ हिफ़ाज़ती बंदनि ते दबाव वधणु लॻो। आपाशी इंतिज़ामिया अमले खे अलर्ट जारी करे छॾियो। मुसलसल बरसातुनि खां पोइ एशिया जी वॾी मंछूर ढंढ जे पाणी में बि रिकॉर्ड इज़ाफ़ो थी वियो। नएं गाज ऐं नईं शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ नहरनि जो पाणी मंछूर ढंढ में दाख़िल। मंछूर में तेज़ी सां चाढ़ सबबि बंदनि ते पाणी जो दबाव वधणु लॻो। आपाशी खाते जो चवणु आहे त मंछूर ढंढ जे पाणी जी सतह में 5 फुट इज़ाफ़ो थियो आहे। बलोचिस्तान में तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बरसात सबबि वधीक 2 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। फौथियलनि जो अंग 106 थी वियो। सूबे में हिन वक़्त ताईं 6063 घरनि खे नुक़सानु पहुतो। सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हब पुल खे बोर जे पाणी लोढ़े छॾियो। सिंध ऐं बलोचिस्तान जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 1 मरीज़ फौत। कोरोना वायरस जा 371 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 186 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 2.76% रही।
दाद लगारी में खंजो थाने जे हद में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल कार इल्ज़ाम हेठि नौजवान अली रज़ा नारी के बेदर्दी सां क़त्ल कयो वियो।